सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि 5 बेहतरीन सिंधी एप्लीकेशनूं जेके 2019 में लॉन्च थी आहिनि ऐं प्ले स्टोर ते मौजूदु आहिनि। उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, जेके 5 एप्लीकेशन आहिनि उन्हनि जी लिस्ट में सभ खां पहिरीं जेकी एप्लीकेशन आहे, जेके मूं पहिरीं नंबर ते रखियो आहे, उहा आहे शाह जो रिसालो राजा सांत। जीअं काफ़ी सारा शाह जा रिसाला तव्हां यूज़ कया हूंदा, पर हीअ कुझु अलॻि आहे। जी हा, हाल ई में प्ले स्टोर ते पब्लिश थींदड़ हीअ एप्लीकेशन तक़रीबन 10,000 खां वधीक हिन जा डाउनलोडर्स थी विया आहिनि ऐं तमामु सुठी रेटिंग आहे हिन एप्लीकेशन जी। हिन में कहिड़ी शइ ख़ासि आहे तव्हांखे ॿुधायां थो। सभ खां पहिरीं त आहे तव्हां हिन जी जीअं मेन्यू में ईंदो तव्हांखे 2 ऑप्शन मिलंदा। हेठि तव्हांखे पूरो मेन्यू ऐं मथे तव्हांखे 2 ऑप्शन मिलंदा। हिकिड़ो AA यानी तव्हां पंहिंजो फ़ॉन्ट साइज़ घटाए वधाए सघो था। उनखां अलावा पंहिंजो बैकग्राउंड कलर जेको आहे उनखे जेकॾहिं तव्हां डार्क में रखणु चाहियो या उनखे वाइट रखणु चाहियो, ग्रे रखणु चाहियो, जहिड़ो रखणु चाहियो रखी सघो था। अच्छा, उनखां पोइ जेको हिन तरफ़ ऑप्शन आहे उन में तव्हांखे फ़हिरिस्त ऐं उनखां अलावा अॻ में पढ़ियल बुकमार्क, नोट्स, निशानगियूं ऐं रिसाले खे दोस्तनि सां वंड ऐं उनखां अलावा सेटिंग, अखरनि जो ॾेख मतिलबु फ़ॉन्ट ऐं उनखां अलावा रिसाले जे बारे में तव्हां पढ़ी सघो था। मिसाल तौरु असां सुर कल्याण पढ़ूं था। सुर कल्याण खे जीअं असां ओपन कंदासीं, ओपन करण सां हीअ तव्हांजे साम्हूं अची वियो, पर तव्हांखे सुर कल्याण हिते कीअं मिलंदो उन लाइ तव्हां कल्याण ते क्लिक कयो ऐं कल्याण ते क्लिक करण सां तव्हांजे साम्हूं अची वेंदो सुर, कहिड़ो सुर तव्हां जेको मुंतख़ब करणु चाहियो था कयो ऐं उनखां पोइ दास्तान। मिसाल तौरु आउं सुर कल्याण जो दास्तान 2 ऐं बेत नंबर 7 पढ़णु चाहियां थो, त डायरेक्ट आउं हुते पहुची वेंदुसि। अच्छा, हिन में नई ॻाल्हि त जेको बेत तव्हां जेको ॾुखियो अखर आहे उहो ॻाढ़े कलर में लिखियलु आहे, ठीकु आहे। ऐं उन ते जीअं तव्हां क्लिक कंदो त तव्हांखे उन जी माना ॾिसण में ईंदी। उनखां अलावा उनजो अंग्रेज़ी ऐं मंज़ूम तर्जुमो तव्हांखे जिते किथे मिलंदो। जेकॾहिं पंजाबी में उनजो मंज़ूम तर्जुमो आहे तॾहिं बि तव्हांखे मिलंदो। जेकॾहिं अंग्रेज़ी में उनजो मंज़ूम तर्जुमो आहे तॾहिं बि तव्हांखे मिलंदो। ऐं जेकॾहिं मंज़ूम न आहे तॾहिं बि तव्हांखे अंग्रेज़ी में उनजो तर्जुमो मिलंदो। जेकॾहिं हिन बेत जो तर्जुमो ॾिसणु चाहियां त तव्हां ॾिसी सघो था इंग्लिश ते क्लिक करे ऐं पंजाबी में पढ़णु चाहियो त पढ़ी सघो था। जीअं अघी अघाई, रंज, रंज जी माना छा आहे असां ॾिसी था वठूं। दर्द, बीमारी, परियां खे रसियो, चखियम चङाई, सूरांगी, सूरांगी छा खे चइबो आहे, ओरांगी, सूरियत, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं हिनखे तव्हां हिन जो त पंजाबी में शायदि कोन्हे तर्जुमो, पर हीअ आहे अंधा ऊंधा वेज खलक उॼाड़ियां खाई, असां ॾुखीअ ॾेल में तूं प्यारी पेज, सूरी जिनी सेज, मरण ते मुशाहिदो। अच्छा, हिन जो जेकॾहिं असां पंजाबी में तर्जुमो पढ़णु चाहियूं था त अने अन्या ने तेबा शरीर क्यों साड़े मेरा, असां दुखी दिलि विच तूं पियावी दवा, सूली जिनी जहां मरण मुशाहिदा तिन्हा को। बहरहाल मूंखे पंजाबी पढ़णु कोन पई अचे, पर हिन जो पंजाबी में मंज़ूम तर्जुमो बि तव्हांखे मिलंदो। हिन जी तरतीब तमामु सुठी मूंखे लॻी। अच्छा, उनखां पोइ ॿिए नंबर ते जेका एप्लीकेशन आहे उहा बि सारा जोगी आहे, जंहिंजो नालो आहे सिंधी डिक्शनरी। जी हा, तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते मौजूदु सिंधी डिक्शनरी खे जीअं असां ओपन कंदासीं त हीअ कुझु देरि वठंदी ऐं हिन जो बिल्कुलु अहिड़ो इंटरफेस ईंदो। ऐं हिते हिन में नई ॻाल्हि कहिड़ी आहे तव्हांखे ॿुधाए थो वठां। हिते को असां लफ़्ज़ सर्च था करे वठूं अंग्रेज़ी जो। मिसाल तौरु असां अंग्रेज़ी जो लफ़्ज़ सर्च कयूं था गुड, त गुड लफ़्ज़ जी माना आहे चङो, ठीकु, लाइक़ु, नेक, सचो, होशियारु, महिरबानी, पर उनजी डेफिनेशन बि लिखियलु हूंदी। सही आहे। ऐं उनखां अलावा हिनखे तव्हां किथे बि शेयर करणु चाहियो त आसानी सां उन लफ़्ज़ खे
माना समेत शेयर करे सघो था। अच्छा, सिर्फ़ु गुड डे इंग्लिश मीनिंग ऐं उन खां अलावा लुकिंग सुहिणो सुवारो, अ पर्सन पेर्सली अट्रैक्टिव, ऐं उन खां अलावा गुड्स माल सामान असबाब, ऐं उन जो जेको सो डेफिनेशन वग़ैरह हर शइ लिखी पई आहे। त मुंहिंजे ख़्याल में हीअ हिकु बहितरीनु डिक्शनरी आहे। जेकॾहिं हिनखे तव्हां सिंधीअ में कुझु सर्च कयो था त कुझु कोन मिलंदो, सिर्फ़ु इंग्लिश में ई तव्हां वर्ड सर्च करे सघो था। अच्छा, उन खां पोइ जेकी असांजी 3 नंबर ते एप्लीकेशन आहे उनजो नालो आहे सिंधी वॉइस सर्च। सही आहे, हिते जेको तव्हां अंग्रेज़ी में सर्च कंदो उनखे इहो सिंधीअ में ट्रांसलेट करे ॾींदी, पर हीअ हलंदी इंटरनेट ते आहे। हीअ जेको कुझु अंग्रेज़ी में मूं तस्वीर खई या जिते अंग्रेज़ी में लिखियलु हुजे त उनखे फौरी तौर ते सिंधी में ट्रांसलेट करे ॾींदी, ऐं जेकॾहिं कंहिं तस्वीर ते सिंधी लिखियलु आहे त उहा इहे सपोर्ट कोन कंदी। कंहिं जंहिं बि तस्वीर ते अंग्रेज़ी लिखियलु आहे तव्हां उहा तस्वीर अपलोड कयो ऐं चंद सेकंड में, मिसाल तौरु हीअ हिकु ईमेल आहे, ईमेल न पर हीअ यूट्यूब जो, ओके, हिन खे आउं क्रॉप करे हीअ सिंधीअ में पढ़णु चाहियां थो त हीअ कुझु ई देरि में मुंहिंजे साम्हूं अची वेंदो, तव्हां ॾिसी सघो था। प्लीज़ चेक योर इंटरनेट कनेक्शन। मूं वटि हींअर इंटरनेट कोन्हे, पर कुझु देरि अॻियां हीअ आउं करे चुको आहियां ट्रांसलेट, ऐं हिते सिंधीअ में अची वियो। मूंखे हिन में का ख़ासि ग़लती नज़र कोन आई ऐं मुंहिंजे ख़्याल में तमामु दुरुस्त कमु करे पई। ऐं जेकॾहिं तव्हां हिते अंग्रेज़ी में कुझु सर्च करणु चाहियो त उहो ऑटोमेटिक सिंधीअ में थी वेंदो। त हीअ बि मुंहिंजे हिसाब सां बहितरीनु एप्लीकेशन आहे। अच्छा, उन खां पोइ आहे इंग्लिश सिंधी कन्वर्सेशन। हिन एप्लीकेशन जो नालो आहे अचो त अंग्रेज़ी सिखूं सिंधीअ में। सही आहे, ऐं हिन में तव्हांखे हर क़िस्म जो जा जुमिला, हर क़िस्म जा जुमिला तव्हांखे मिलंदा। जिस्म आहे, ॾींहं ऐं हफ़्ता आहिनि, इस्लाम आहे, तारुफ़ आहे, पाकिस्तान आहे, स्कूल आहे, आसमान आहे, सिंध आहे, ऐं उन खां अलावा टाइम टेबल आहे, वक़्तु आहे, मौसम आहे, सभु कुझु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां जिस्म ते क्लिक कयो था त तव्हांखे ॾिसो हिते पूरा वर्ड मिलंदा। ऐं हीअ आहे जेको हिकिड़ो सर्कल तव्हांखे ॾिसण में अचे पियो, हुन सां तव्हां हिनखे अप डाउन या हिनखे तव्हां स्वाइप करे सघो था हेठि मथे। ठीकु आहे, त उहो तव्हांखे इंग्लिश में बि लिखियलु मिलंदो, उन खां अलावा सिंधीअ में बि उनजो प्रोनाउंसिएशन जेको आहे उहो तव्हांखे सिंधीअ में मिलंदो। त आसानी सां तव्हां अंग्रेज़ी सिखी सघो था जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी सिखणु चाहियो था। ऐं जेकॾहिं तव्हां नेट ऑन आहे त तव्हां हुनजो वॉइस बि ॿुधी सघो था। जेको सिस्टम जो वॉइस हूंदो आहे गूगल जो, उहो तव्हांखे पढ़ी बि ॿुधाईंदो। अच्छा, उन खां पोइ जेका 5 नंबर ते एप्लीकेशन आहे उहा आहे सिंध सलामत वारनि जी सिंध सलामत लफ़्ज़कार। ठीकु आहे, ऐं हीअ एप्लीकेशन असल में ऑफलाइन एप्लीकेशन आहे, पर हिन जो कमु निरालो आहे। हीअ एप्लीकेशन तव्हांखे हम काफ़िया लफ़्ज़ चूंडे ॾियण में मदद कंदी। मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं अदब सां तालुक़ु रखो था त तव्हांखे काफ़ी सारा अहिड़ा लफ़्ज़ ऐं लफ़्ज़नि जहिड़ा लफ़्ज़ तव्हांखे ॻोल्हणा हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं, ऐं तव्हां आसानी सां ॻोल्हणु चाहियो था त हिन एप्लीकेशन जो इस्तेमालु करे सघो था। जीअं मिसाल तौरु आउं हिते लिखां थो ॼाण, ऐं मूं ॻोल्हा करे हुते क्लिक कयो त तव्हां ॾिसी सघो था नतीजे में पाण, हाण, ॼाण, साण, काण, बाण, हाण, चाण, खाण, माण, वाण, बाण, ॾाण, जाण, ताण, ॻाण, सभु कुझु हे काफ़ी सारा काफ़िया मूंखे मिली विया, हम काफ़िया लफ़्ज़ मिली विया, ऐं तव्हां हुनखे आसानी सां पंहिंजी शाइरी में या कंहिं बि जाइ ते कहाणीअ में किथे बि हुनखे इस्तेमालु करे सघो था, ऐं को बि लफ़्ज़ तव्हां आसानी सां ॻोल्हे सघो था। त दोस्तो हीअ हुई 5 बहितरीनु सिंधी एप्लीकेशनूं। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयूं हूंदियूं। लिंक सभिनी जो हिकिड़ो तव्हांखे ॾिसी सघां थो, हिकिड़ो लिंक आहे, तव्हां उन लिंक ते वञी करे मुंहिंजे ब्लॉगर ते हर हिकु एप्लीकेशन जो अलॻि अलॻि लिंक हासिलु करे सघो था। उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सुवाल आहे कमेंट में लिखो, ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो, मुंहिंजे चैनल खे विज़िट कयो, तव्हांखे काफ़ी कम वारी शयूं मिली वेंदियूं। ऐं हा, यूट्यूब कोर्स जे लाइ डिस्क्रिप्शन में लिंक ॾेई छॾी आहे। यूट्यूब कोर्स करणु चाहियो त मुकमल यूट्यूब जो कोर्स जंहिंमें मूं इहो ॿुधायो आहे त चैनल कीअं ठाहिजे, अपलोडिंग कीअं कजे, कहिड़ा टैग लॻाइजनि, डिस्क्रिप्शन वग़ैरह वग़ैरह सभु कुझु तव्हांखे हुन में मूं ॿुधाए छॾियो आहे। उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।